अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल sindhipoint.com से खुशामदीद। अज जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं डिपार्टमेंट ऑफ मैथमेटिक्स यूनिवर्सिटी ऑफ सरगोदा में न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि उन्हनि जे बारे में। ई जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि टीचिंग फैकल्टी जूं, इन में असिस्टेंट प्रोफेसर ऐं लेक्चरर्स जूं जॉब आहिनि। नंबर ऑफ वैकेंसीज 20 आहिनि। एलिजिबिलिटी क्राइटेरिया PhD इन रिलेवेंट फील्ड फॉर असिस्टेंट प्रोफेसर, MS MPhil इन रिलेवेंट फील्ड फॉर लेक्चरर। इन जो तव्हां एप्लीकेशन फॉर्म su.edu.pk/download सां एप्लीकेशन फॉर्म डाउनलोड कंदा, जेको 14/9/2022 ताईं तव्हां सबमिट कराए सघो था डिपार्टमेंट ऑफ मैथमेटिक्स यूनिवर्सिटी ऑफ सरगोदा में। तव्हांखे फॉर्म फिल करे CV सां गॾु ऐं डॉक्यूमेंट्स जी कॉपी सां गॾु सबमिट कराइणो आहे। इन जो जेको आहे इंटरव्यू थींदो 19/20/2022 ते 10 बजे मैथमेटिक्स डिपार्टमेंट में यूनिवर्सिटी ऑफ सरगोदा में। ऐं जेको आहे उन जे लाइ तव्हांखे अलॻि सां इन्फॉर्म न कयो वेंदो। ही फॉर्म आहे यूनिवर्सिटी ऑफ सरगोदा में अप्लाई करण। ही फॉर्म तव्हां पूरो फिल करे पंहिंजे डॉक्यूमेंट्स सां गॾु मोकिलींदा मैथमेटिक्स डिपार्टमेंट यूनिवर्सिटी ऑफ सरगोदा में। तव्हांजो अप्लाई थी वेंदो ऐं 19 तारीख़ ते इंटरव्यू या डेमोन्स्ट्रेशन जेके लाइ 19 तारीख़ ते उन में तव्हांखे अपीयर थियणो आहे। उम्मीद था कयूं त तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो यूनिवर्सिटी ऑफ सरगोदा में अप्लाई कीअं कजे। मज़ीद ऐं इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल sindhipoint.com खे सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर वीडियो मां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।